बाज़ार में गरी गरी कंडा थी मरी वञो या पंहिंजे पाण पंहिंजे हक़ जे लाइ जंग जे मैदान ते हलो। कहिड़ो फ़ैसिलो आहे? घर में वेही मरण जो फ़ैसिलो आहे। जंहिंजो घर में वेही मरण जो फ़ैसिलो आहे हथ मथे करियो। अदा घर में वेही मरण जो जंहिंजो फ़ैसिलो आहे न बि न करियो, हथ में हेठि करियो। जेको चवे थो त जंग में न घर में वेही मरंदासीं उहे हथ मथे करियो। कोई नथो करे। पोइ जेके चओ था न असां पंहिंजे जीअण लाइ विढ़ंदासीं ऐं जे मौत आई क़बूल कंदासीं उहे हथ मथे करे ॿुधायो। साकिब निसार ही 2 हज़ार माण्हुनि जो मजमू न सम्झो वञे। ही 5 करोड़ सिंधी इंसाननि जो नुमाइंदा मजमू आहे। सिंध जे वाण वस्ती कुंड चौक जो इहो आवाज़ आहे। असीं डेम नथा मञूं, को बि डेम न मञींदासीं, न मोहम्मद मञींदासीं, न भाषा मञींदासीं, न कालाबाग डेम मञींदासीं। जनरल ज़िया न ठाहे सघियो, मुशर्रफ न ठाहे सघियो त तूं कहिड़े बाग जी मोरी आहीं जो सिंध ते डेम ठाहींदे? छा इहो चीफ जस्टिस जो कमु आहे? छा चीफ जस्टिस जो कमु आहे ग़रीबनि खे इंसाफ़ ॾे, अदालतूं हलाए, कोर्टूं हलाए। जे काज़ी बणजणु चाहीं थो शहर मदीना वारे दौर जो त काज़ी बणिजी माण्हुनि खे बेरिया इंसाफ़ ॾियो जंहिंमें जबर न हुजे। अॼु ही मुंहिंजूं अदड़ियूं आयूं आहिनि, हिकिड़े मुश्ताक ज़ोराणी जो कार्ड खणी, उन जूं भेनरूं वेठियूं आहिनि, माइरूं वेठियूं आहिनि, उहो बछड़ो उन्हनि जो गुम आहे ऐं 100,000 ॿार बलूचिस्तान जा ऐं सिंध जा गुम आहिनि। असीं चवणु चाहियूं था इंसाफ़ ॾे, अदालत हलाए, माण्हुनि खे वकीलनि जे फ़ीन खां बचायो। इंसान दहा करे ऐं तुंहिंजी गैरत ज़मीर उथी पवे ऐं माण्हुनि खे बग़ैर ख़र्च बग़ैर सिफ़ारिश जे इंसाफ़ करे, इंसाफ़ मुहैया करे, पोइ चवंदासीं त चीफ जस्टिस आहे। चीफ जस्टिस जो कहिड़ो कमु? सियासी लीडर थी वञे, सियासी बयान जारी करे, डेमन लाइ फंड जारी करे। जॾहिं एॾो वॾो आला रुतबो चीफ जस्टिस छॾे ऐं डेम लाइ निकिरंदो त पोइ सिंध त रहियासीं परे, पर लंडन जे माण्हुनि बि तुंहिंजी महिमानी सुठी करे ॾेखारी। असां वटि अञा कोन आयो आहीं। असांजी बहिराणियुनि में इंशाअल्लाह जनवरी खां पोइ तूं ईंदे डेमन जा फंड गॾु करणु, पोइ तुंहिंजी ख़बरचार वठंदासीं। मुशर्रफ जो कहिड़ो असरु थियो, जनरल ज़ुल्फ़कार जो कहिड़ो असरु थियो ऐं जनरल ज़िया जो कहिड़ो असरु थियो त साकिब निसार यादि रख, जॾहिं सिंध जे घटियुनि में ईंदे त पोइ तोखे सिंध जे गैरतुनि जी ख़बर पवंदी। असां मुकमल तौर ते चीफ जस्टिस जे सियासी बयाननि खे रद्द करियूं था। असीं चवणु चाहियूं था, असीं पार्लियामेंट खे चवणु चाहियूं था, पीपल्स पार्टी जे MP MNA खे चवणु चाहियूं था, सेनेटरनि खे चवणु चाहियूं था, सिंध असेंबली जे मेंबरनि खे चवणु चाहियूं था त तव्हां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी करारदाद पास करियो ऐं पार्लियामेंट खे मोकिलियो ऐं पार्लियामेंट जेका आहे वज़ीर आज़म खे सिफ़ारिश करे त ही चीफ जस्टिस अदालत जो एहतराम छॾे, अदालती ज़िम्मेवारियूं छॾे, हिकिड़ो सियासी बणिजी चुको आहे। इन करे इन चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में केस हलायो वञे ऐं खेसि रिटायर थियण खां अॻु में नौकिरी तां लाथो वञे। तव्हांखे इहा ॻाल्हि क़बूल आहे? जंहिंखे क़बूल हथ मथे करे ॿुधायो त चीफ जस्टिस खे लाथो वञे, चीफ जस्टिस खे लाथो वञे। ऐं इंशाअल्लाह
इहो भी याद रखो, इहो भी याद रखो, इहो भी याद रखो त पीपल्स पार्टी जी हींअर हुकूमत आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं असां वोट विधा या न विधा, सिंधियुनि वोट विधा न विधा, ठपा सपा हणी हो इलेक्शनूं खटे विया। असां इन ॻाल्हि खे मञूं था, तव्हीं मकार आहियो, तव्हीं चालाक आहियो, तव्हां वटि अरबा रुपया फुर लुट जा आहिनि, तव्हां इलेक्शनूं खटे सघो था, तव्हां खटियूं। पर छा इन हुकूमत जी इख़्लाक़ियात जी इहा ज़िमेवारी कोन्हे त तव्हां काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में वञी सिंध जे दरिया जो केस विड़ो, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में वञो, सिंध जो केस विड़ो त सिंध डेमनि खां अॻे तबाह थी वई आहे, डेम ठहंदा त सिंध तबाह थी वेंदी। ही विड़ण लाइ तयारु न आहिनि, ही तव्हांखे असांखे ॿुधाइण लाइ बयान हिकिड़ा ॾींदा आहिनि ऐं जॾहिं इदारनि में वेहंदा आहिनि त हुननि जी साज़िश ॿी हूंदी आहे। घर वारे खे चवनि त घर संभाल, चोर खे चवनि त चोरी कर, उन कम में लॻा पिया आहिनि। ऐं डेमनि जो सिलसिलो, नंढनि वॾनि डेमनि जो सिलसिलो जेको शुरू कयो हो उहो आसिफ ज़रदारी संदसि सदारत जे दौर में शुरू कयो। इन जे करे असां त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, सिंध जो इमरान खान PTI सिंध जी दुश्मन पार्टी आहे। छा आहे? इमरान खान ऐं PTI सिंध जी दुश्मन पार्टी आहे या न आहे? धारियुनि खे शनाख़ती कार्ड ॾे पई, दुश्मन आहे या न आहे? धारियुनि जी हाकमियत मड़े पई, दुश्मन आहे या न आहे? दरिया ते डेम ठाहे पई, दुश्मन आहे या न आहे? उहा दुश्मन पार्टी आहे। पर पीपल्स पार्टी सिंध जी गद्दार पार्टी आहे। छा आहे पीपल्स पार्टी? छा आहे? छा आहे पीपल्स पार्टी? इन जे करे गद्दार, इन करे गद्दार जो सिंधियुनि जा वोट वठी, सिंध जो मैंडेट वठी, सिंध जी हुकूमत वठी ऐं सिंध खे निंझड़को लावारिस छॾियो वियो आहे। बच्चा जेलनि में आहिनि, बच्चा अज़ाबनि में आहिनि, माण्हू बुख में आहिनि, बेरोज़गारी में आहिनि, बीमारियुनि में मुब्तला आहिनि, ख़ुदकशियूं कनि पिया। पर पीपल्स पार्टी खे सिंध ते का बि ख़्याल नथी अचे। सिंधियो जेसी पीपल्स पार्टी मां जिंद न छॾाईंदो, जेसी ताईं हिन पुरफरेब नारे मां, पीपल्स पार्टी पुरफरेब नारे मां जिंद न छॾाईंदो, उन वक़्त ताईं सिंध में सुख जो साह न खणी सघंदासीं। छा था चओ? छा था चओ? पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी मां जान छॾाईंदो या न छॾाईंदो? अजड़ियूं तव्हीं छा थियूं चओ? पीपल्स पार्टी ज़िंदाबाद या मुर्दाबाद? जेके चओ था मुर्दाबाद, थोरो हथ त मथे खणो न, हथ त मथे खणो न। पीपल्स पार्टी सिंध दुश्मन आहे, मुर्दाबाद आहे ऐं डेम नामंज़ूर। इंशाअल्लाह अॼु असांजी हितां इब्तिदा थी वई डेमनि जे ख़िलाफ़। आऊं पंहिंजी पूरी पंहिंजे सिर ज़िमेवारी सां सिंध जे ॻोठ ॻोठ, गली गली, झंग झंग वेंदुमि, माण्हुनि खे पैदा कंदुमि ऐं कराची जे माण्हुनि खे, हुक्मरान खे ॿुधायां थो, अॼु असीं हज़ारनि में हुआसीं, इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं आउं कराची ॾे पंधु शुरू कंदुमि ऐं लखे माण्हुनि सां कराची ईंदुमि। छा था चओ? ईंदो? छा था चओ? ईंदो? लखे माण्हुनि सां ईंदुमि, लखे माण्हुनि सां ईंदुमि ऐं पोइ तव्हां भले डंडा हणिजो, भले रोड सील कजो, भले आंसू गैस कजो, पोइ उन ॾींहुं सिंध जूं गैरतूं ॿुधाईंदियूं त सिंध जूं गैरतूं ज़िंदाबाद या तव्हांजा डंडा ज़िंदाबाद, ज़िंदाबाद, ज़िंदाबाद। हिन हिकिड़ो दोस्त मूंखे चयो आहे त थरकोल प्रोजेक्ट जे मुलाज़मनि जूं 450 मुलाज़मनि जूं पगारूं गुज़िरियल 6 महीननि खां बंदि आहिनि, उहे पगारूं खोलियूं वञनि।